नाज़रीन रखण लग ॻोठ छठी डब में सरसो कम्युनिटी ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफ़ां कम्युनिटी क्लस्टर स्कूल छठी डब जो सिंध एजुकेशन फाउंडेशन जी मैनेजमेंट डायरेक्टर अब्दुल कबीर काज़ी इफ्तिताह कयो। वधीक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। जी नाज़रीन टाइम मौजूदा रखण लॻ ॻोठ छठी डब में जिते सरसो ऐं कम्युनिटी ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़ां हिकु स्कूल जो इफ्तिताह कयो पियो वञे। अचो त हिन इफ्तिताह में जेके माण्हू मौजूदा आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। पहिरियों अर्ज़ु कंदुमि त मां हीअ ज़मीन ॾिनी आहे ख़ुदा वास्ते ऐं ॿारनि जे तालीम जे लाइ त हितां जा ॿार ऐं ओड़े पाड़े जा ॿार पढ़नि ऐं सुठी तालीम हासिलु कनि, सुठा ऑफिसर थी निकिरनि। ॿियो साईं असांजी जेको स्कूल ठहियो आहे क्लस्टर स्कूल सरसो वारनि ठाहिरायो, एस वारनि ठाहिरायो आहे, उन्हनि जी महिरबानी आहे पूरी टीम जी। अॼु असां वटि मोज़त शख़्सियत आई आहे कबीर काज़ी साहब ऐं असांजो जेको महिरबान आहे जंहिं महिनत कई आहे नेमत लाशिक साहब ऐं पूरी टीम सरसो वारनि जी इहे टीम सां महिनत करे पूरो स्कूल ठाहियो अथऊं ऐं सॼो स्कूल असांजो सोलर सिस्टम आहे। त कम्युनिटी जॾहिं कमु कंदी ऐं हिकिड़ो स्कूल न आहे, 40 स्कूलनि मां जेको आहिनि से 3 क्लस्टर स्कूल जेके आहिनि से हींअर तक़रीबन तयारु आहिनि अहिड़ा, ऐं ॿिया बि स्कूल वरी क्लस्टर सां इन करे था चऊं त जिते ॿिनि कमरनि जा हिकिड़े कमरे जा नंढा नंढा स्कूल हुया हिकिड़े ॻोठ में, उन मां को फ़ाइदो न हुयो। सो बहितर आहे त असां उन्हनि खे गॾे हिकिड़ो स्कूल सुठो ठाहियूं जिते 4, 5, 7 ॻोठ जेके आसपास वारा जो उन्हनि सभिनी खे फ़ाइदो मिले, हिकिड़े हंधि कम्युनिटी अचे, हिकिड़े हंधि असां पोइ उनखे स्कूल खे रुगो प्राइमरी न पर पहिरीं क्लास खां वठी 12वीं क्लास ताईं असां उन्हनि स्कूलनि खे खणी हलूं। सो तंहिंजे करे इहो क्लस्टर स्कूल था असां हिनखे चऊं। उमेदु आहे मूंखे त अलाह कंदो असां हिन कामयाबी में, हिन कम में असां सभु कम्युनिटी सां सभु गॾिजी कामयाबु थींदासीं ऐं असां बहितर तालीम माण्हुनि ताईं ॾेई सघंदासीं। क्लस्टर स्कूल जी स्कीम आहे उहा 2013 खां वठी असां शुरू कईसीं ऐं शुरूआत असां कई त 3 स्कूलनि ते। अॼु माशाल्लाह असांजा 20 स्कूल थी विया आहिनि डिस्ट्रिक्ट शिकारपुर ऐं डिस्ट्रिक्ट कंदकोट में। जेतिरे क़दुरु सुठी तालीम जो आहे त सुठी तालीम में असांजी त चाइल्ड फ्रेंडली इंफ्रास्ट्रक्चर आहे, इन खां अलावा असांजी सोलराइज़ेशन थियल आहे ऐं इन खां अलावा असांजा कंप्यूटर लैब आहिनि। हिते जेकी बि पढ़ाई थींदी उहा डिजिटलाइज़ थी वेंदी ऐं इंशाल्लाह असांजो हितां जॾहिं बि ॿार जीअं ग्रेजुएट मैट्रिकुलेशन थी करे निकिरंदो त असांजो कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद जे कंहिं बि सुठे इंस्टीट्यूट जे ॿार सां कॉम्पीट करे थो सघे। ऐं हींअर जेको आहे जेको हितां हिन करंट पोज़ीशन हे जेको इलाइक़ो आहे, हिन इलाइक़े में असांजी पार्टनर ऑर्गेनाइजेशन आहे SRSO, उन्हनि शिकारपुर डिस्ट्रिक्ट में 5 क्लस्टर स्कूल्स ठाहिया आहिनि जेको इहो ब्रेन चाइल्ड हुयो मैडम नाइशा दुरानीअ जो, उन 102 शिकारपुर ऐं कंदरकोट जे इलाइक़नि में 1-2 रूम स्कूल हुया। उन्हनि जो क्लस्टर्स SRSO खे चयो त बाबा तव्हां इन्हनि खे मर्ज करे क्लस्टर स्कूल्स ठाहियो ऐं उन्हनि क्लस्टर स्कूल्स जी अॼु उन मां हिकु स्कूल जी अॼु हिते इनॉग्रेशन कई वई आहे असांजे ऑनरेबल मैनेजिंग डायरेक्टर साहब काज़ी अब्दुल कबीर साहब। नदीम अली थई, मेरा TV ॾखण।